हाज़िर फ़कीर सही शाहिद साहब पुराणो असांजो दोस्त उनजी फरमाइश आहे अल्लाह उनजे चेंजर खे आबाद करे दुआ कयो फ़कीर खे मदीने खां जॾहिं मोकिलाणी थी ओ ॼण कुंज वलर खां विगाणी थी मदीने खां जॾहिं ओ मोकिलाणी थी मदीने खां जॾहिं मोकिलाणी थी ॼण कुंज वलर खां विगाणी थी मदीने खां जॾहिं जुदा जान बजो जीअं पाड़ो थियो मुंहिंजे दिलि सां वॾो धाड़ो थियो जुदा जान बजो जीअं पाड़ो थियो मुंहिंजे दिलि सां वॾो धाड़ो थियो अची रूह अंदर ओ रोज राड़ो थियो अची रूह अंदर रोज राड़ो थियो सफ़ा सूरन में जान साणी थी मदीने खां जॾहिं अहिड़े दोस्त मौलूद ॿुधो चई पासपोर्ट ठाराए फ़कीर बस पासपोर्ट तकड़ में ठाराए माणी 6 महीनों फ़कीर नंबर कोन थो खणे सुभाणे अल्लाह आखो पोइ सखी हलसूं इंशाल्लाह फ़कीर इंशाल्लाह ओ राधा दिल के दिलासा दीदो रहे कर चुप चरी तक चंदो रहे सुभान अल्लाह अब्दुल खालिक रब घुराइंदो वरी इंशाल्लाह ओ राधा दिल के दिलासा दीदो रहे कर चुप चरी तक चंदो रहे मुड़ी की नरोण खा ओ मां मेरो दोरे से मुड़ी की नरोण खा मां मेरो दोरे से भयो अब अखन मां पानी थी मदीने खां जॾहिं ऐरोई दिल खे चयो हाणी हार न तूं ज़ख्मी खे वार न तूं दिल खे चयो हाणे हार न तूं ज़ख्मी खे वार न तूं आया बोलो नहीं ओ मूंखे मार न तूं आया बोलो नहीं मूंखे मार न तूं ईंदासीं वरी नन माणी थी मदीने खां जॾहिं माण्हू मदीनो छॾींदो आहे ॼण ॿार यतीम थी वेंदो आहे कंहिंमहिल हुज़ूर जे रोज़े खे छॾे थो माण्हू न पोइ हीअ कारा कंहिंमहिल गाॾी हेॾे वञे कंहिंमहिल हेॾे पर नज़र हुज़ूर जे रोज़े में जेसी जे हूंदी न कंधु हेॾे न हूंदो जॾहिं माण्हू मदीनो छॾींदो आहे ॼण ॿार यतीम थी वेंदो आहे परेशान पीअल हाकिम थींदो आहे परेशान पीअल हाकिम थींदो आहे जान बजी जुए अबाणी थी मदीने खां जॾहिं